बे पासे अवां ख़बर शेयर कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां मच साने जे मुतासिरनि खे जल्द कोयटा पहुचण जी ख़ातिरी कराई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त ॾुख जी घड़ी में हज़ारा बिरादरी सां बराबर जो शरीक आहियां। सिनासिन अहम ख़बर खां के आगाह कई पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां मच साने जे मुतासिरनि खे जल्द कोयटा अचण जी ख़ातिरी कराई वई आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी शहीदनि जी तदफ़ीन करण जी गुज़ारिश कई आहे। हिकु ट्वीट बयान में वज़ीर आज़म जो चवणु आहे त तमामु जल्द शहीद थियलनि जे वारसनि सां ताज़ियत कंदुसि। शहीदनि जे वारसनि जे ॾुख जो मूंखे अहसासु आहे। ॾुख जी घड़ी में हज़ारा बिरादरीअ सां बराबर जो शरीक आहियां। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। अॻु बि तव्हां सां गॾु बीठो हुयुसि, हाणे बि गॾु आहियां। मुस्तक़बिल में अहिड़ा हमला रोकण लाइ कदम खणी रहिया आहियूं। अहम ख़बर खां नासिन अवां खे आगाह कई पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां मच साने जे मुतासिरनि खे जल्द कोयटा अचण जी ख़ातिरी कराई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। कुर्बान, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको बलोचिस्तान मच में जेको हज़ारा बिरादरी जे कोरतनि जी जेको दहशतगर्द तरफ़ां जेको क़त्ल थियो हो या जेको उनखे शहीद कयो वियो, इन हवाले सां अहम ट्वीट कया आहिनि ऐं हुन में उन्हनि खे हज़ारा बिरादरी जे हवाले सां चयो आहे त मूंखे हुननि जे ॾुख जो सदमे जी उनजी ख़ानदान जेको मुतासिर थियो आहे उन्हनि जे प्यारनि जे विछोड़े जो अहसासु आहे ऐं मां उनखे ख़ातिरी थो करायां त उन्हनि खे मुकमल तहफ़ुज़ जे हवाले सां ऐं जेके दहशतगर्दनि या हमलेवर उन्हनि खे मंतक़ी अंजाम ते पहुचाइण जे हवाले सां हुकूमत इंतिहाई क़दम खणे पई ऐं उन्हनि खे हज़ारा बिरादरी खे मुस्तक़बिल में तहफ़ुज़ फराहम करण जे लाइ बि क़दम खया पिया वञनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हू हज़ारा बिरादरी जे ॾुख में बराबर जो शरीक आहे ऐं हू अॻु में बि हज़ारा बिरादरी सां गॾु बीठो रहियो आहे। उन्हनि जे मुश्किल वक़्त में हुन सां गॾु बीठो रहियो आहे। हाणे बि उन्हनि जे ॾुख में बराबर जो शरीक आहे, पर हू इहा बि ख़ातिरी कराई आहे हज़ारा बिरादरी खे त हू उन्हनि जो हिते कोयटा जो दौरो कंदो ऐं उन्हनि जो जेको बि ॾुख आहे उन सां गॾु ॾुख बि वंडींदो ऐं जेका मुतासिर ख़ानदान आहे उन्हनि खे दिलदारी बि ॾींदो। ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी कुर्बान, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।